अस्सलाम वालेकुम या मदद जो दोस्तों ये काफ़िलो असांजो रवानो आहे दरबेरे लाइ जेको पहिरियां विच में ठारूशाह जो शहर ईंदो उते तव्हांखे मंज़र ॾेखारींदासीं जेको आज़ादारी हलंदी ऐं उते इमाम हुसैन जी सबील बि आहे। हाणे असां रवाना थियूं पिया हितां नौशर फिरोज़ खां ठारूशाह खां पोइ वेंदासीं डबरे में खां पोइ जेको आहे सो तव्हांखे अॻिते जा मंज़र ॾसींदा हलंदासीं। ही दोस्तों आहे ठारूशाह जो शहर जिते असां पहुता आहियूं ऐं सबील इमाम हुसैन जी हले पई। उन खां पोइ आज़ादारी मजलिस जो सिलसिलो जारी आहे। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। हाणे हे असां पहुता आहियूं लाखा इमाम बारगाह डबरे जे शहर में। हे डबरे जो शहर ऐं हिते असांजी संगत सॼी न्याज़ नंगर करे पई। उन खां पोइ न्याज़ नंगर करण खां पोइ असां रवाना थींदासीं जेको आहे सो कुंभ शहर जे लाइ, जेका वरी राणीपुर में असांजी ब्रेक आहे जिते मौला हुसैन अलैहिस्सलाम जी सबील हलंदी आहे। उन सबील ते सभु दोस्त बि हिक ॿिए जो इंतज़ारु कंदासीं सबील ऐं उतां जी इमाम बारगाह में वेंदासीं। हाणे असां पहुता आहियूं राणीपुर जे उन सबील ते जेका लस्सीअ वारी सबील आहे। हिते सभई मोमिन गॾिजी सबील कंदासीं। उन खां पोइ जेका इन्हनि जी मजलिस जे इमाम बारगाह आहे, हाणे असां उन तरफ़ रवाना थींदासीं जेका अंदरि राणीपुर शहर में इमाम बारगाह आहे। हाणे असां इमाम बारगाह में पहुता आहियूं। हीअ तव्हांजे साम्हूं मंज़र आहिनि। हीअ जेको आहे सो राणीपुर शहर में वसाण बिरादरी जी जेको आहे सो उन्हनि जी कावश कोशिशुनि सां हीअ आहे जेको आहे सो हिते ई साईं जन वारा पंहिंजो तारीफ़ कराए रहिया आहिनि ऐं जेको आहे सो तमामु बहितरीनु सुठे नमूने सां ऐं जेको आहे सो पंहिंजे असांजे सालार सां कचहरी गुफ़्तगू कई हिननि जेको आहे सो हिननि जी जेको आहे सो इमाम बारगाह आहे। हाणे असां हलंदासीं जागीर अली अकबर। हीअ आहे शहनशाह नजफ़ मौला अली मुश्किल कुशा जो रोज़ो जेके उते ज़ियारत आहे। इहे उतां जा तव्हांखे अंदरियां मंज़र लाइव पिया ॾिसूं जेको आहे सो इहे मंज़र आहिनि अंदरियां मौला मुश्किल कुशा शहनशाह जो रोज़ो आहे। उतां जा ही जेके नज़ारा आहिनि उहे बि तव्हां ॾिसी वठो ऐं इंशाअल्लाह अॻिते बि तव्हांखे अञा वधीक कुझु ॾसींदा था हलूं जेके उतां जा आहिनि। ही साईं जन जो अंदरियों मंज़र आहे जेका साईं जन जी क़बर मुबारक ठहियलु आहे हिते जागीर अली अकबर। हाणे असां जेको आहे हितां रवाना थींदासीं पंहिंजे शहर वापसी राणीपुर लाइ जेको सचल सरमस जो रोज़ो बि तव्हांखे ॾसींदासीं। हीअ मौला अली मुश्किल कुशा शहनशाह ऐं इमाम मेहदी अलैहिस्सलाम जो तख़्त मुबारक। हीअ तख़्त आहे इमाम मेहदीअ जो। हाणे असां सचल ते पहुता आहियूं ऐं उन सां गॾोगॾु हाणे रवाना थींदासीं असां सचल साईं जे रोज़े तरफ़। हाणे ही असां रवाना आहियूं साईं सचल खां। रस्तो आहे उते तव्हांखे उतां जा मंज़र। हाणे इहे असांजे ॿार सभिनी दोस्तनि जूं गाॾियूं काफ़िलो पूरो पहुतो आहे हिते सचल जी दरबार ते। उन खां पोइ अंदरि वेंदासीं उहे तव्हांखे अंदरियां मंज़र बि ॾसींदासीं। सो असां सां ही सभु दोस्त गॾु आहिनि। असांजो सालार आहे क़ुर्बान अली लाखो। उन सां गॾु साईं जमील जेको असां सां हर टूअर ते गॾु हूंदो आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु माण्हू आहे ऐं तमामु जेको आहे सो काफ़िले जी सार संभाल लहंदो आहे ऐं सुठे नमूने सां काफ़िले खे उते पहुचाईंदो आहे। हर ओलिया दरगाह ते दीदार ज़ियारत कंदा आहियूं ऐं जेको आहे सो इहे असांजा सभु काफ़िले जा ॿाहिरि ऐं नंढा टेंगला बि गॾु। सो इंशाअल्लाह हाणे असां सचल जे रोज़े ॾांहुं रवाना। हीअ असां सचल सरमस जे गादीअ में अंदरि मौजूदु आहियूं। हाणे थियूं पिया ऐं तव्हांखे हाणे दरगाह जा ही मंज़र ॾसींदासीं। हीअ आहे सचल सरमस सारो सच जो ही वरी साईंअ जी गेट। हाणे अंदरि दाख़िल थियासीं। हीअ आहे सचल सरमस जो रोज़ो जेको सारो सच सचल साईंअ जी दरबार। उन खां पोइ हाणे असां हिते कुझु टाइम वेहंदासीं ऐं हाणे ज़री मुबारक ते पहुचंदासीं राणीपुर में जेका वादी ज़री मुबारक आहे। उतां जा बि तव्हांखे मंज़र ॾसूं था। हीअ आहे मस्जिद जेका उते ठहियलु। इन सां गॾोगॾु हीअ आहे ज़री मुबारक जो रोज़ो। इन जा अंदरियां मंज़र बि तव्हांखे ॾसींदासीं। हीअ मूंसां गॾु मुंहिंजो नंढिड़ो फर्ज़ंद मोहसिन अली आहे ऐं हिन सां गॾु जेको आहे सो हाणे मुंहिंजो नंढिड़ो भाइटियो शहज़ोर अली इहो आहे जेके उते साईं जे पिण में मौजूदु आहिनि ऐं उते अंदरियां तव्हांखे हाणे मंज़र ॾसियऊं त हीअ अंदरियां दीदार कयो। हे ज़री मुबारक जा अंदरियां दीदार आहिनि। ऐं हिते दोस्तो इहो आहे त हिकु तमामु बहितरीनु ऐं सुठी ॻाल्हि इहा लॻी
त हीउ जेको ॾिसो था त जेका इहा पर्दो लॻियलु आहे इहो बिल्कुलु लेडीस अलॻि आहे ऐं जेको आहे सो जेंट्स अलॻि आहिनि, यानी मर्द अलॻि आहिनि, लेडीस अलॻि आहे। सो इहा ॻाल्हि तमामु सुठी ऐं बहितरीनु ज़ियारत आहे। तव्हां ज़ियारत कयो। रानीपुर में ज़री मुबारक जेको आहे सो ठाहियो वई आहे ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी ज़ियारत आहे। असां सभिनी मोमिननि लाइ हिते ईअं सम्झो त करबला जी ज़ियारत आहे ऐं हीअ जेका ज़ुलझुल जेको आई सलामी भरण लाइ साईं जे रोज़े मुबारक ते इन्हनि सलामी भरी, उन खां पोइ ही मुंहिंजो फर्ज़ंद मोहसिन अली जेको आहे सो उन सां गॾोगॾु